बिरा रोड जे खानगी स्कूल आज़ाद पब्लिक सेकेंडरी स्कूल में इंट्रोड्यूसिंग स्मार्ट लर्निंग टेक्नोलॉजी वसीले टैबलेट ऐं LED ते जदीद तरीक़नि सां ॿारनि खे तालीम ॾियण जो अमल शुरू कयो वियो आहे, जंहिंजी इफ़्तिताही तक़रीब थी गुज़री। सिंध एजुकेशन फाउंडेशन शहीद बेनज़ीराबाद जे रीजनल ऑफिसर मुमताज़ चांडियो इफ़्तिताह कयो। काफ़ी ॿार इंग्लिश मैथ साइंस खां भॼंदो आहे डिॼंदो आहे, उनजे वेझो न ईंदो आहे, पर हिन जे थ्रू वीडियो ॾिसंदे टेबलेट ते कमु कंदे उनजो इंट्रस्ट वधंदो ऐं उहो वेझो ईंदो ऐं अञा वधीक सुठे तरीक़े सां सिखी सघंदो ऐं मेमोराइज़ कंदो। जॾहिं त सीनियर ऑफिसर इकबाल जमाली, अताउल्ला मेमुण, नजीब मेमुण समेत शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि ऐं वालदेन जे हिकु वॾे अंग शिरकत कई। टेक्नोलॉजी स्कूलनि में हुअणु घुरिजे, छो त ॿी जॻह टेक्नोलॉजी तमामु ज़रूरी आहे, सो इन जे करे इंस्टॉल प्रोजेक्ट लॉन्च कयो गवर्नमेंट सिंध जे तावन सां, जंहिंमें 600 स्कूल त हींअर असां लॉन्च करे चुका आहियूं। इन मौक़े ते तालीमी माहिरनि ऐं स्कूल ओनर्स अब्दुल मजीद चौहान ऐं अख्तर कुरैशी आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी पेश कई, जॾहिं त तक़रीब जी कार्रवाई स्कूल जे शागिर्दियाणियुनि सबा नूर ऐं तानिया अदा कई। अॻे कंहिं दौर में असां स्लेट पेन पेंसिल ऐं पटी ते पढ़ंदा हुआसीं, तो ही ॾिसण खां पोइ वारी पढ़ाई आहे, ही जदीद टेक्नोलॉजी आहे। इन खां अञा बि हिकिड़ो क़दम अॻिते सिंध एजुकेशन फाउंडेशन ई लर्निंग माना जो प्रोसेस ॾींदी। समूरे ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि मां मुक़ाबले में कामयाब थियल हिन स्कूल जा 5 शागिर्द इस्लामाबाद जे डॉक्टर AQ खान स्कूल सिस्टम में फ्री तालीम हासिल करे रहिया आहिनि, जॾहिं त समूरे ज़िले में इहे फ़क़ति 6 सीटूं हुयूं। असांजा ॿार बि जेके आहिनि इस्लामाबाद, इंग्लैंड ऐं इन्हनि जे ॿारनि सां मुक़ाबिलो कंदा ऐं उन्हनि सां हर लिहाज़ खां उन्हनि जे हर शइ जे लाइ उन्हनि सां कॉम्पिटिशन कंदा। स्कूल जे शागिर्दनि जे मुख़्तलिफ़ ग्रुपनि पारां महिमाननि जे आजियाणे समेत ॿिया सक़ाफ़ती टेबलोज़ पेश कया विया, जॾहिं त आबदा परवीन जे ॻायल कलाम ते मासूम अनीता टेबलो पेश कयो त आयल हाज़रीन तमामु घणा महज़ूज़ थिया। बिरा रोड जे हिन स्कूल में जदीद तरीक़नि सां तालीम हासिल करण वारे अमल सां हिकु तरफ़ मुक़ाबले जो रुझान वधंदो त ॿिए पासे साहित्य जा शागिर्द माज़ीअ जियां दुनिया जे ॿियनि शागिर्दनि सां मुक़ाबिलो करे सघंदा। साथी रिपोर्टर मजीद चौहान सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध TV न्यूज़, बिरा रोड।